पदर कई पंहिंजे घर खां तो के दर बदर के मां दर बदर न थियम वो इहो त अॻ में सोचणु खपे हा न तोखे मूंखे मुझे केड़ी खबर मां तो जाते वनी रही न नाम सुकून सा एडो सुख अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब जी शूटिंग हली रहे हो। हां दोई दिन नो मां हाने वरी खबर तनी पई थी रुको भजणो आ दर बदर थिणो आ हां निकरा हाँ तोखे त ख़बर आहे मां तोखे कुआरी बि घणे ॾियां पियो हाँ। हाँ हर शइ रद पटा मां पाण कयां पियो हर शइ मां पियो कयां तोखे चई मां तकलीफ़ ॾिनी ना पोइ तूं मूंखे इहे ॾोरा पोइ छो थी ॾे हाणे परेशानी थिए थी न काॾे वेंदासीं इन जे लाइ इन जो बि मसइलो हल थी वेंदो तूं रिजाए कर अलाह ख़ैरु कंदो सम्झी सची ॿुधाए हा तोखे भला तकलीफ़ मां ॾियणु ॾींदुसि भला एतिरो मां ॿुधाए हेॾी तकलीफ़ थी आहे इहा त थींदी न हिननि ॻाल्हियुनि में त इहा थींदी न पोइ हाणे काॾे बसि हाणे हलूं था मां संगत खे फ़ोन कई आहे सम्झी उहो जेको आहे पाण कॾहिं न कॾहिं बंदोबस्तु करे ईंदो मां इहो तोखे ॿुधाईंदो कोई बि गाॾी पुछी टिकट किथां काॾे निकिरी हलंदा कहिड़ी ख़बर किथे हलूं कराची कराची हलंदा कराची बि हलूं त उते ॾेठ वाइट हुजे न ईअं थोरी पुलिस ई पकड़े छॾींदी असांखे वॾी ॻाल्हि इहा आहे